निमाज़ दौरान वताए फ़क़ीर जो भुॻड़ा खाइणु। प्यारा दोस्तो, हिकिड़े ॾींहुं मस्जिद जे इमाम वताए फ़क़ीर खे चयो त निमाज़ जी महिल आहे, जुमे जो सॻोरो ॾींहुं बि आहे, हली जुमे जी निमाज़ पढ़। वताए फ़क़ीर खे कंहिं खाइण लाइ भुॻड़ा ॾिना हुआ। वतायो इमाम जे चवण ते सिधो मस्जिद में हली आयो। सिफ़ूं ॿधिजी वियूं। वतायो बि हिकु सिफ़ में झोली भुॻड़नि सूधे झली निमाज़ पढ़णु बीठो। हर हर हेॾां होॾां ॾिसणु लॻो। वताए भुॻड़नि जी लप वात में हंयो, वरी माठ करे निमाज़ पढ़णु लॻो। जॾहिं निमाज़ी निमाज़ पढ़ी फ़ारिग़ थिया त माण्हुनि चयसि, फ़क़ीर, तुंहिंजी निमाज़ कान थी, तूं त निमाज़ में भुॻड़ा पई खाधा। वताए चयो त मूं उन वक़्तु भुॻड़ा खाधा जेॾी महिल इमाम हलियो वियो। हिननि पुछियो त इमाम केॾांहुं थी वियो? हू त निमाज़ पढ़ाए रहियो हो। वताए चयो त पुछी ॾिसोसि। पहिरें ढॻी ॻोल्हण जी वीचार हेठि हो ऐं पोइ ॻाह हथु करण लाइ पई डोड़ियो। जॾहिं उतां खे हलणु मोट थी खाधसि त निमाज़ थी पढ़ाई। माण्हुनि मुल्ले खां पुछियो त जंहिं चयो त बराबरि मूंखे निमाज़ में 2-3 भेरा अहिड़ा ख़्याल आया हुआ। प्यारा दोस्तो, उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कयो। अहिड़ा कहाणी ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तो, मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।